नाज़रीन, तफ़सीली ख़बरुनि में अव्हां खे भली कार चऊं था। ख़बर शामिल कंदासीं। अदालती सुधारनि वारो आइनी तरमीमी बिल मंज़ूर करण लाइ हुकूमत ऐं पीपल्स पार्टी समेत इतिहादी जमायतूं सरगर्म आहिनि। तरमीमी बिल जी हिमायत हासिल करण लाइ अॻवाननि जी डुक डोड़ राति देर ताईं हुकूमती ऐं पीपल्स पार्टी ऐं PTI वफ़द जूं JUI सरबराह सां मुलाक़ातूं। PTI बिल जी मुख़ालिफ़ बणियल तरमीमी बिल जी मंज़ूरी में JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान किरदार अहम बणिजी वियो। छा हुकूमत आइनी तरमीमी बिल पार्लियामेंट मां मंज़ूर कराए वठंदी? मामलो मुजाहरे जो शिकार बणियल। अदालती सुधारनि वारो आइनी तरमीमी बिल मंज़ूर करण लाइ हुकूमत ऐं पीपल्स पार्टी समेत इतिहादी जमायतूं सरगर्म बणियल। तरमीमी बिल जी हिमायत हासिल करण लाइ अॻवाननि जी डुक डोड़ जारी। राति देर ताईं पीपल्स पार्टी ऐं PTI वफ़द जूं JUI सरबराह सां मुलाक़ातूं। PTI बिल जी मुख़ालिफ़ बणियल। तरमीमी बिल जी मंज़ूरी में JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान अहम किरदार बणिजी वियो। छा हुकूमत आइनी तरमीमी बिल पार्लियामेंट मां मंज़ूर कराए वठंदी? मामलो मुजाहरे जो शिकार बणियल। अव्हां खे आगाह कयूं पिया। अदालती सुधारनि वारो आइनी तरमीमी बिल मंज़ूर करण लाइ हुकूमत ऐं पीपल्स पार्टी समेत इतिहादी जमायतूं सरगर्म बणियल आहिनि।